बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आओ आया अवां जो अली नवाज़ बुरड़ो अज जी ताज़ा तरीन खबरुन सां गॾु। 16 जनवरी आचर ते कराची पिपरी वारे इलाइक़े में आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन जी गॾिजाणी थी गुज़री। आल बुरड़ा वेलफेयर एसोसिएशन के मरकज़ी चेयरमैन मोहतरम फारूक अजीज़ बुरड़ो साहब, मरकज़ी सदर अरबाब खादिम हुसैन बुरड़ो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी प्रोफेसर नियाज़ हुसैन बुरड़ो, कराची डिवीज़न के अगवान रईस हाजी मियल खान बुरड़ो, बुरड़ा बिरादरी के हीरो SIA मोहम्मद बख्श बुरड़ो के गुलन की वर्खा से आजियां कई वही। इन प्रोग्राम की शुरुआत तिलावत कुरान पाक से थी। तिलावत कुरान पाक मरकज़ी जनरल सेक्रेटरी प्रोफेसर नियाज़ हुसैन बुरड़ो साहब कई। इन गॾिजाणी जी एजेंडा अबवा जी 50वीं सालगिरह, अदबी अजीज़ मेला, बुरड़ा बिरादरी जो बल्दियाती इलेक्शन में हिस्सों वठण और बुरड़ा बिरादरी जो हीरो और सिंधी कौम जो हीरो SIA मोहम्मद बख्श बुरड़ो के 23 मार्च सितारा शुजात के एवार्ड से नवाजियो वेंदो। उन हवाले से ॻाल्हि ॿोल थी। अबवा के मुख्तलिफ़ यूनिटन के उहदेदारन से मरकज़ी जनरल सेक्रेटरी प्रोफेसर नियाज़ हुसैन बुरड़ो, मरकज़ी सदर अरबाब खादिम हुसैन बुरड़ो, कराची डिवीज़न के अगवान रईस हाजी मियल खान बुरड़ो, मरकज़ी चेयरमैन अबवा फारूक अजीज़ बुरड़ो साहब ॻाल्हि ॿोल कई। ॻाल्हि ॿोल कंदे चयूं त हिन भेरे बल्दियाती इलेक्शन में बुरड़ा बिरादरी वध खां वधीक हिस्सो वठे ऐं 13 मार्च चौकुंडी कब्रिस्तान कराची में अबवा जी 50वीं सालगिरह भरपूर नमूने से मल्हाई वेंदी। पांजो तकरीबन को 150 को 200 वोट मां पांजा दाखिल कराए चुको आया। पर हाँ गाल जो एड्रेस जितां जी है उन जो उते वोट दाखिल कंदो। पर पो खबर पई त ईअं कोन्हे को। सिंध जो जितां जो माण्हू है सिंध के अंदर किथे भी वोट दाखिल कराए सके तो। असां घणे तादाद में वोट दाखिल न करे सघूं। उन जी वजह सिर्फ़ इहा ई त माना एड्रेसूं ॿई असांजूं घणे तादाद में ॻोठनि जूं आहिनि। इन जे करे हाणे साईं जो असांखे ऑप्शन ॿुधायो आहे, इन में असां साईं खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त असांजी रहनुमाई कनि, जीअं असां पिपरी गुलशन हदीद ऐं गगर फाटक वारा पंहिंजा वोट वधि खां वधि दाख़िल कराए सघूं था। बाबा असांखे तक़रीबन 20-22 ॾींहं थी विया आहिनि मोहम्मद बख्श बुरड़े खे ऐं ग़ुलाम मोहम्मद खे। तक़रीबन असां वटि 70 खां 80 वोट हिन महिल थी वियो आहे। इंशाअल्लाह 100 ताईं गॾु करे ॾींदासीं। साहब खे सभ खां पहिरीं त मुबारकूं थो ॾियां जो पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल के हवाले का साईं जन के हिकिड़ो ज़िम्मेदारी ॾिनी वई ऐं साईं जन ख़ैर सां थी आया। उन खां बाद में असांजी बिरादरी जा इंजीनियर अरबाब खादिम बुरड़ो साहब ऐं प्रोफेसर नियाज़ बुरड़ो साहब ऐं साईं मोहम्मद बख्श बुरड़ो साहब के जो सदर पाकिस्तान का सतारा शुजात ऑफर थियो, उन सिलसिले में भी लखे मुबारकूं थो पियो ॾियां। वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थिए तन तनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शेर सां सॼी जेका भी कचहरी थी उन सॼी कचहरीअ में जीअं साईं मोहतरम मुश्ताक अहमद बुरड़ो साहब जेका ॻाल्हि कई, तमाम हिकिड़ी काराइती सभाइती ॻाल्हि कई। इहो स्टेप जिथे भी लूप होल्स नज़र अचन था, उहे लूप होल्स ये आहिनि त पंहिंजो वोट दाखिल कोन्हे को। साईं मोहतरम मियल साहब, साईं नियाज़ साहब या तव्हां सभु इन वोट की अहमियत का चंगी तरह सां असां सभु क़ाइल आहियूं त जेकॾहिं पंहिंजो वोट न आहे त हीअं दीवारुनि जे अंदरि वेही करे पंहिंजूं कचहरियूं एतिरियूं मुफ़ीद न थींदियूं जेतिरो पंहिंजो वोट जेकॾहिं दाखिल न आहे त कुछ बिरादरी जा वोट दाखिल कराइण बिल्कुलु इहो मेन हिकिड़ो मौज़ू आहे। जीअं साईं असांजे वकील साहब भी चयो, इन शइ खे संजीदगी सां वठणु खपे, छो जो अॼुकल्ह शऊर वारो दौरु आहे। हर को शहरनि ॾांहुं वधे थो, अॻिते आयो आहे, पर असां बदकिस्मती सां रहिजी विया आहियूं। छो जो इन में शऊर ऐं असांजो शमूलियत तॾहिं थींदी जॾहिं असां पंहिंजी अटेंडेंस पूरी ॾेखारींदासीं ऐं असांजी वोटनि जी इंदिराज थींदी ऐं हर जॻह ते असां इलाइक़े जे सियासी हिसाब सां हर तबिके सां उथंदासीं, वेहंदासीं, पंहिंजा प्रोग्राम कंदासीं, पंहिंजूं टोटल दाख़िला वोटनि जूं कराईंदासीं, तॾहिं असांजी शमूलियत सही तौर सां थींदी। सो असां थोरो नंढी 13 मार्च ते जेको प्रोग्राम आहे उहो जीअं अॻे नमूने पहिरियों जेको असां कयोसीं
अहिड़े तरीक़े सां उन खां अॻे वधीक करे ॾेखारियूं त जीअं दुनिया ॾिसे त असांजो प्रोग्राम कीअं थो थिए। ॿुधी ॿी ॻाल्हि इहा जेका वोटनि वारी थी त वोट मां हाणे दाख़िल कराया आहिनि 50-60 कराया आहिनि। महिरबानी करे तव्हां बि पंहिंजे इलाइक़नि में आल बुढ़ा वेलफेयर एसोसिएशन जी 35 सालगिरह जेका 13 मार्च ते थी रही आहे उन जूं तयारियूं तव्हां हींअर सां ई जेको आहे सो भरपूर नमूने सां शुरू करे ॾियो ऐं पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे भाइरनि खे ऐं पंहिंजे ज़हननि खे हींअर सां ई तयारु करे छॾियो त तव्हांखे छा छा करिणो आहे। रहमान रहीम। जीअं त बुढ़ा बिरादरी ऐं अबुआ जी तरफ़ खां जेको मूंखे हिते एज़ाज़ मिलियो वियो आहे ऐं घुरायो वियो आहे मान मां बेहद शुक्रगुज़ार आहियां। फारूक अज़ीज़ साहब, ख़ादिम साहब ऐं जेके बि महिमान वेठल आहिनि मुंहिंजा अज़ीज़ ॿाहिरि दोस्तो, अस्सलाम वालेकुम। जीअं त मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हर प्रोग्राम में मूंखे घुराए ऐं हेतिरी इज़त ॾींदा आहियो ऐं इंशाअल्लाह इहे तव्हांजा सुठा कम आहिनि। ऐं उन खां पोइ जेको शनाती कार्ड जी ॻाल्हि हलंदी या वोट जी न, त वोट बग़ैर कंहिंजी बि दाख़िल थिए थो, एड्रेस किथां जी बि हुजे बिल्कुलु तव्हांजा वोट दाख़िल थी वेंदा। इन में का बि दुश्वारी न आहे। तव्हां एड्रेस भले बाद में ई चेंज करायो पर वोट दाख़िल करायो। असां फ़ख्र बुढ़ा कबीला मोहतरम मोहम्मद बख्श बुढ़ो ऐं संदसि न्याणी खे बि मुबारक पेश था कयूं, छो जो इहो कंहिं बि बुढ़े कबीले या तारीख़ में मां सम्झां थो इहो पहिरियों मौक़ो आहे त जीअं असांजी न्याणी खे बि शुजात तमगा मिले ऐं असांजे एएसआई बहादुर साईं मोहम्मद बख्श बुढ़ो साहब खे बि सिताराए शुजात सां नवाज़ियो वियो। इहो असां बुढ़ा कबीला ऐं सिंधी क़ौम ऐं पाकिस्तान जी अवाम जे लाइ हिकिड़ो फ़ख़ुरु आहे, छो जो जिन जिन क़ौमनि पंहिंजनि कबीलनि जो या पंहिंजे नस्लनि जी फ़िकिर न कयो आहे उहे हिन बेदर्द ज़माने जी दज़ में लटिजी वियूं आहिनि। असां पंहिंजे क़ाइद मोहतरम अब्दुल अज़ीज़ बुढ़ो साहब खे सलाम था पेश कयूं, जिन इहो फ़िकिर असांजी दिलनि में पैवंद कयो ऐं असांखे इहो सबक़ु ॾिनो त भई तव्हां ॿियनि लाइ जियो। मां उन क़ाइद खे ख़राज तहसीन पेश थो कयां। उमेद था कयूं त असांजो क़ाइद असां खां जिस्मानी विछड़ी वियो आहे पर रूहानी हमेशह असांजी रहनुमाई कंदो थो रहे। अज़ीज़ साहब चवंदो त बुढ़ा बिरादरी जा सुठा माण्हू गॾु करे सॼी इंसानियत जी ख़िदमत करणु। असां जॾहिं बि पंहिंजी बिरादरी खे साम्हूं रखे को बि असूल पेश कयूं था त उनजी बि बुनियादु सॼी इंसानियत जी ख़िदमत आहे। असां सुठा थींदासीं, माशरो जेको आहे सुठो थींदो, असांजे पाड़े में सुठो हलंदासीं त सॼी इंसानियत जी जेका इहा हिकिड़े क़िस्म जी जेका आहे उहा ख़िदमत आहे। ऐं सभिनी खां वधीक जेके शुक्रगुज़ार आहियूं असां एएसआई मोहम्मद बख्श बुढ़ो साहब जा, जंहिंजे लाइ जेको आहे सदारती अवॉर्ड सितारा शुजात जेको ऐलान कयो आहे, इहो असां सभिनी बिरादरी लाइ सॼे कबीले जे लाइ हिकिड़ो फ़ख़्रु आहे। जेके ॿिए क़ौम बि चवनि थियूं